بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। يا أيها المدثر قم فأنذر ए नबूवत जी चादर ढकींदड़ हबीब तव्हां उथो पोइ तव्हां पंहिंजी क़ौम खे ॾेजारियो। وربك فكبر وثيابك فطهر والرجز فاهجر ऐं तव्हां पंहिंजे रब जी वॾाई बयान करियो ऐं तव्हां पंहिंजा कपिड़ा पाक रखो ऐं बुतनि खां परे रहो। ولا تمنن تستكثر ولربك فاصبر ऐं ज्यादा हासिल करण लाइ कंहिं ते थोरो न करियो ऐं पंहिंजे रब लाइ तव्हां सब्र करियो। فإذا نقر في الناقور فذلك يومئذ يوم عسير तव्हां सब्र करियो पोइ जॾहिं सूर फूकी वेंदी पोइ उहो ॾींहुं ॾुखियो ॾींहुं आहे। على الكافرين غير يسير इहो काफ़रनि ते आसान नाहे। ذرني ومن خلقت وحيدا وجعلت له مالا ممدودا وبنين شهودا तव्हां मूंखे हुन माण्हू सां गॾु छॾियो जेको मूं अकेलो पैदा कयो ऐं मूं हुन लाइ घणो माल पैदा कयो ऐं वटि पुट मौजूद आहिनि। ومهدت له تمهيدا ثم يطمع أن أزيد كلا إنه كان لآياتنا عنيدا ऐं मूं हुन लाइ जाहो जलाल जो सामान मुहैया कयो हुन खां पोइ उहो तमा करे थो त उन्हनि में ज़्यादती थिए। हरगिज़ ईअं न थींदो। बेशक इहो असांजी आयतुनि जो सख़्त मुखालिफ़ आहे। سأرهقه صعودا असीं जल्द उनखे बाहि जे जबल ते चाढ़ींदासीं। إنه فكر وقدر فقتل كيف قدر ثم قتل كيف قدر ثم نظر बेशक उन क़ुरान करीम ते इतराज़ करण लाइ फिक्र कयो ऐं अंदाज़ो कयो पोइ उन ते लहनत मोकिली वई उन लाइ जेको अंदाज़ो कयईं। उन खां पोइ उन ते लहनत मोकिली वई उन लाइ जेको अंदाज़ो कयईं। उन खां पोइ ॾिठाई ثم عبس وبسر ثم أدبر واستكبر उन खां पोइ मुंहुं ख़राब कयईं ऐं मुंहुं सख़्त ख़राब कयईं। उन खां पोइ उठी नाई ऐं तकबुर कयईं। فقال إن هذا إلا سحر يؤثر पोइ चयईं नाहे हीअ क़ुरान मगर सिहर जेको अॻियनि खां नकुल कयो वियो। إن هذا إلا قول البشر नाहे हीअ मगर कौल बशर जो। سأصليه سقر وما أدراك ما سقر لا تبقي ولا تذر असीं जल्द उनखे दोज़ख में दाख़िल कंदासीं ऐं तव्हांखे कंहिं ॼाणायो त सकर छा आहे। इहा न गोश्त छॾींदी ऐं न हॾा। لواحة للبشر इंसान जी खल लाहींदड़ हूंदी। عليها 19 उन्हीअ ते यानी जहन्नम ते 19 मलाइक मुसलत हूंदा। وما جعلنا أصحاب النار إلا ملائكة وما جعلنا عدتهم إلا فتنة للذين كفروا ليستيقن الذين أوتوا الكتاب ويزداد الذين آمنوا إيمانا ولا يرتاب الذين أوتوا الكتاب والمؤمنون وليقول الذين في قلوبهم مرض والكافرون ماذا أراد الله بهذا مثلا كذلك يضل الله من يشاء ويهدي من يشاء وما يعلم جنود ربك إلا هو وما هي إلا ذكرى للبشر ऐं न मुक़ररु कया असां जहन्नम जा इंचार्ज मगर मलाइक ऐं न मुक़ररु कयो असां हुननि जो तइदाद मगर इहो काफ़रनि लाइ आज़माइश आहे। इन लाइ त उहे माण्हू यकीन कनि जेके अहले किताब आहिनि ऐं मोमिननि जो ईमान ज़्यादा थिए ऐं नथा शक कनि अहले किताब ऐं मोमिन ऐं भले त चवनि उहे माण्हू जिन जी दिलनि में मर्ज़ आहे ऐं भले काफ़र चवनि त अल्लाह हिन मिसाल मां
कहिड़ो इरादो कयो आहे। अहिड़ी तरह जंहिंखे चाहे अल्लाह ताला गुमराह करे थो ऐं जंहिंखे चाहे हिदायत ॾे थो ऐं उन खां सवाइ मलाइकनि जो तइदाद को बि नथो ॼाणे। हीअ क़ुरान करीम इंसान लाइ नसीहत आहे। كلا والقمر والليل إذ أدبر والصبح إذا أسفر إنها لإحدى الكبر نذيرا للبشر ख़बरदार कसम आहे चंड जो ऐं कसम आहे रात जो जॾहिं इहा मोटे थी ऐं कसम आहे सुबुह जो जॾहिं उहो रोशन थिए थो। बेशक इहा यानी जहन्नम वॾिन मुसीबतुनि मां हिकु मुसीबत आहे। तव्हां उन खां माण्हुनि खे ॾेजारियो। لمن شاء منكم أن يتقدم أو يتأخر तव्हां मां जेको चाहे उहो ख़ैर ॾांहुं अॻिते वधे ऐं जेको चाहे ख़ैर खां पोइते थिए। كل نفس بما كسبت رهينة إلا أصحاب اليمين في جنات يتساءلون عن المجرمين ما سلككم في سقر हर इंसान पंहिंजे कयल अमलनि में ज़ामिन आहे मगर उहे मोमिन जेके बाग़नि में साॼे पासे हूंदा। उहे मुजरिमनि खां सवाल पुछंदा त तव्हांखे कहिड़ी शइ दोज़ख में वठी वई। قالوا لم نك من المصلين दोज़खी चवंदा असीं दुनिया में निमाज़ न पढ़ंदा हुआसीं ولم نك نطعم المسكين ऐं असीं मिस्कीननि खे ताम न खाराईंदा हुआसीं। وكنا نخوض مع الخائضين ऐं असीं अजाइन ॻाल्हियूं करण वारनि सां गॾु अजायूं ॻाल्हियूं कंदा हुआसीं। وكنا نكذب بيوم الدين حتى أتانا اليقين ऐं असां क़यामत जे ॾींहं जी तकज़ीब कंदा हुआसीं एसि ताईं जो असां वटि मौत आयो। فما تنفعهم شفاعة الشافعين पोइ इन्हनि काफ़रनि खे सिफारिश कंदड़नि जी सिफारिश फ़ाइदो न ॾींदी। فما لهم عن التذكرة معرضين पोइ उन्हनि खे छा थियो आहे जो इहे नसीहत खां मुंहुं मोड़ींदड़ आहिनि। كأنهم حمر مستنفرة उन्हनि जो मिसाल उन्हनि टहंदड़ गॾहनि जहिड़ो आहे فرت من قسورة जेके बबर शींहं खां डिॼी भॼनि था। بل يريد كل امرئ منهم أن يؤتى صحفا منشرة बलक उन्हनि मां हर हिकु इंसान चाहे थो त उनखे खुलियल सहीफ़ो यानी किताब ॾिनो वञे। كلا بل لا يخافون الآخرة ख़बरदार बलक इहे आख़िरत जो ख़ौफ़ नथा कनि। كلا إنه تذكرة فمن شاء ذكره ख़बरदार बेशक इहो क़ुरान करीम नसीहत आहे पोइ जेको चाहे उन खां नसीहत वठे। وما يذكرون إلا أن يشاء الله هو أهل التقوى وأهل المغفرة ऐं नथा नसीहत हासिल कनि मगर अल्लाह ताला जी घुर सां उन खां डिॼणु घुरिजे ऐं उनखे बख़्शिश सुहे थी।